अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाणींदा आहिनि। पर अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा प्राइमरी हेल्थ केयर ते ॻाल्हाईंदासीं। उहा हेल्थ केयर जेका असांजे ॻोठनि वाणनि बस्तियुनि में या नंढनि इस्पतालनि मां असांखे सिहत जी जेका सहूलियत मिलंदी आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ख़ासि तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका LHW लेडी हेल्थ वर्कर जो कहिड़ो फंक्शन आहे, छा उहा असांखे केतिरो फ़ाइदो पहुचाए सघे थी या असांजे हेल्थ में असांजी सिहत में उहो केतिरो असांजी मदद करे सघे थी। ख़ासि तौर ते औरतुनि खे कीअं उहा मदद पहुचाए थी या ॿारनि जे परवरिश में उहा कीअं असांजी मदद करे थी या जेके असांजूं मुख़्तलिफ़ बीमारियूं जिन जी असांखे ॼाण न आहे, आम माण्हुनि खे ॼाण न आहे, त प्राइमरी हेल्थ केयर में उहा आम माण्हुनि ताईं ॼाण कीअं पहुचाए थी। केतिरियूं लेडी हेल्थ वर्कर हिन वक़्तु सिंध में कमु करे रहियूं आहिनि या उन्हनि जो कमुकारु छा आहे या उन मां उहे असांखे सिहत जे बारे में कीअं फ़ाइदा पहुचाए सघनि थो, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। या कहिड़नि इलाइक़नि में अञा लेडी हेल्थ वर्कर न आहिनि, उन्हनि खे रखणु घुरिजे या इहे थोरियूं अञा वधीक हुजनि त जीअं प्राइमरी हेल्थ केयर असांजी मज़बूत हुजे त जीअं उते बीमारियूं पैदा ई न थियनि। जेकॾहिं बीमारी हिकिड़ी पैदा थिए थी उनजो इलाजु नथो थिए, उहा एतिरो त वधी आख़िरी स्टेज पहुचे थी जे असां मरीज़नि खे वॾीनि इस्पताल में खणी वञूं था जिते आख़िरी स्टेज हूंदी आहे त पोइ इलाजु जेको आहे उनजो तमामु मुश्किल ऐं नामुमकिन थी पवंदो आहे। त जेकॾहिं प्राइमरी हेल्थ केयर असांजी बहितर हुजे त असां काफ़ी मूज़ी मर्ज़नि खां पाण खे बचाए सुठी ऐं बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं था। त असां अॼु लेडी हेल्थ वर्कर जेको सिंध जो प्रोग्राम आहे, लेडी हेल्थ वर्कर नेशनल प्रोग्राम जेको सिंध आहे उनजे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं। उन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे प्रोविंशियल कोऑर्डिनेटर डॉक्टर जयराम दास तुलरेजा, जेके पाण इन प्रोग्राम जा जेको सिंध लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम आहे उनजा प्रोविंशियल कोऑर्डिनेटर आहिनि। डॉक्टर साहब खां, डॉक्टर जयराम खां पुछंदासीं त केतिरियूं लेडी हेल्थ वर्कर आहिनि, किथे किथे कमु कनि थियूं, उहे प्राइमरी हेल्थ केयर में केतिरो उन्हनि जी अहमियत आहे, कीअं उनखे वधाए रहियूं आहिनि, किथे का कमी पेशी आहे या उन्हनि खे अञा वधाइणु घुरिजे, कीअं वधाइणु घुरिजे। ऐं डॉक्टर साहब जो ॾाढो सुठो डॉक्टर जयराम जो कमु आहे ऐं उहो बि सॼे सिंध में जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि उन्हनि जी मुश्किलातुनि खे बि ॾिसे थो, उन सां गॾो गॾु इन प्राइमरी जेको सिहत जी सहूलियत आहे उनखे वधाए बि रहियो आहे। डॉक्टर साहब खां ज़रूरु पुछंदासीं त लेडी हेल्थ वर्कर असांजी प्राइमरी हेल्थ केयर में कीअं असांजी मदद करे थी। तव्हां बि फ़ोन करे असांखां को बि सुवालु पुछी सघो था। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर जयराम दास तव्हां हिते असां वटि आयो। ऐं डॉक्टर साहब तमामु हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे प्राइमरी हेल्थ केयर में लेडी हेल्थ वर्क जो प्रोग्राम जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हिकिड़ी ॾाढी सुठी विजन हुई उन जे तहत इहो शुरू कयो वियो। मुंहिंजे ख़्याल में प्राइमरी हेल्थ केयर में तमामु सुठियूं कामयाबु स्टेप्स आहे, पर असां वटि कमी पेशियूं आहिनि, किथे ग़लतियूं आहिनि कीअं त जेका लेडी हेल्थ वर्कर आहे उहा जेका पंहिंजे इलाइक़े में 500 घरनि ते या 1000 घरनि ते आहे, मां हिकिड़ी जी ॻाल्हि थो करियां पोइ अॻिते वधंदा, त उहा आम माण्हुनि खे हेल्थ जी कहिड़ी ॼाण थी ॾे या कीअं उहा सहूलियत थी पहुचाए। सभ खां पहिरीं त शुक्रिया वाहिद पवार साहब, तव्हां मूंखे सिंध TV ते मौक़ो ॾिनो त मां पंहिंजे आवाम खे कुझु पंहिंजे लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम जे बारे में ॿुधाए सघां। लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम 94 में मोहतरमा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शुरू कयो। उनजो मेन मक़सदु जेको हो उहो हुयो त पावर्टी घटि कजे, लेडीज़ खे नौकरियूं ॾिजनि त जीअं घरनि में कुझु माण्हुनि जो चुल्हो ॿरे ऐं उन सां गॾु उहे उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे ताकी उहे घर घर पहुची प्राइमरी हेल्थ केयर जे बारे में माण्हुनि खे ॼाण ॾियनि ऐं फैमिली प्लानिंग जे बारे में ॼाण ॾियनि। असांजो हिन वक़्तु हिकु लेडी हेल्थ वर्कर सिंपल आहे, हिकिड़े इलाइक़े में उनखां 500 घर आहिनि या उन ते 1000 2000 ते या 5000 ते, उहा लेडी हेल्थ वर्कर कीअं कमु थी करे, उहा माण्हुनि खे कुझु ॼाण थी ॾे या बीमारियुनि जे बारे में थी ॿुधाए, कीअं थी आम माण्हुनि खे सम्झाए। उहा वेंदी आहे घर में, हर घर में वेंदी आहे, बिल्कुलु उहा एरिया में कैचमेंट एरिया हूंदी आहे हुनजी जंहिंमें उनखे मुक़ररु कयो वेंदो आहे ऐं उन कैचमेंट एरिया में उहो घर घर वञी करे पंहिंजी अवेयरनेस प्रोग्राम हलाईंदी आहे। उन सां गॾु जेकॾहिं हुनखे मेडिसन गॾु हूंदी आहे त उहा हुनखे मेडिसन बि ॾींदी आहे ऐं फैमिली प्लानिंग जे बारे में ॿुधाईंदी आहे, प्राइमरी हेल्थ केयर जे बारे में। अॼु तव्हां ॾिसो त सिंपल ॻाल्हि आहे त हीअ जेके अॼु क्लिनिकूं भरियूं पियूं आहिनि पंहिंजो बीमारियुनि सां, त जेकॾहिं प्राइमरी हेल्थ केयर जे बारे में असांजा माण्हू इन ते अमल कनि त मुंहिंजे ख़्याल में त 60% बीमारियूं पाण ई ख़तमु थी कवर करे सघिजे। उन में इहो आहे त असांजो जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि उहो घर घर वञी करे उते उनखे पंहिंजो सफ़ाई सुथाई जे बारे में ॿुधाइनि थियूं ऐं बिल्कुलु बीमारियुनि जी ॼाण ॾियनि थियूं। ऐं जॾहिं फस्ट ट्राइमेस्टर शुरू थिए थो, प्रेगनेंसी शुरू थिए थी कंहिं
लेडीज़ खे त उहो उनखे रेफर कंदी आहे पंहिंजो हेल्थ सेंटर ते, वेझी जेका अस्पताल वेझी अस्पताल जेका आहे, ताकी उते उनखे सही सही ॼाण मिले त हुनजे बचे जी कहिड़ी पोज़ीशन आहे, हुनजो उते ब्लड जो टेस्ट थिए थो, हुनजी हेमोग्लोबिन जी टेस्ट थिए थी, पतो लॻे थो त हुनजी एनीमिक त न आहे, ऐं उनखां पोइ पंहिंजो हुनजो अल्ट्रासाउंड थिए थो, हुनखे पंहिंजे ॿार जी पोज़ीशन जी ख़बर पए थी त ॿारु संदसि कहिड़ी पोज़ीशन में आहे। उनखां पोइ उते हू जेके आहिनि असांजी लेडी हेल्थ वर्कर हुनखे टेटनस जा टीका लॻाईंदा आहिनि, जीअं माउ ॿार खे तशनुज खां बचायो वञे। ठीकु आहे, ॾाढो सुठो। उनखां पोइ पंहिंजो हुन असांजे प्रोग्राम जो इहो इंडिकेटर आहे ANC जंहिंखे चवंदा आहियूं, एंटीनेटल केयर। हा, एंटीनेटल केयर में छा हूंदो आहे? उन एंटीनेटल केयर में इहो हूंदो आहे, न हिन में डॉक्टर साहब छा एंटीनेटल में इहो हूंदो आहे त रुगो उनखे जेको इलाइक़े जो डॉक्टर आहे या जेका सेंटर हुते उनखे रुगो वञी हर चौथे महीने ॿिए महीने चेक कराए, या ॿियो बि को उन में शामिल ॻाल्हियूं आहिनि? एंटीनेटल केयर में ईअं हूंदो आहे त उनखे 4 दफ़ा एंटीनेटल केयर कराए, 4 दफ़ा डॉक्टर ॾे स्किल्ड पर्सन ॾे मोकिलिणो हूंदो आहे। ठीकु आहे, त उहो उते वञी करे हुनजी पंहिंजो सही चेकअप कराए, जीअं पैदाइश जे टाइम ते माउ ऐं ॿार जी ज़िंदगी महफ़ूज़ रहे। सही, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। ऐं माउ बि सिहतमंद रहे ऐं ॿार बि अच्छा, जेकॾहिं माउ खे का बीमारी आहे त उनजो इलाज बि थी सघे? बिल्कुलु, डेफिनेट। का बि ॿी बीमारी बि थी सघे? बिल्कुलु बीमारियूं थियनि थियूं। हा, ॿी का बीमारी थी। अच्छा डॉक्टर साहब, जेको जॾहिं तव्हां टुकड़नि जी ॻाल्हि था करियो त लेडी हेल्थ वर्क जॾहिं वैक्सीन जे लाइ या टुकड़नि जे लाइ पंहिंजे इलाइक़े में छा माण्हुनि खे अवेयरनेस ॾिए थी, या उन्हनि खे वठी अचे थी उते वेझी अस्पताल में त बाबा ॿारनि खे टुकड़ा लॻायो, इन बारे में तव्हांजी? बिल्कुलु, लेडी हेल्थ वर्कर असांजो तव्हां ॾिसो त पोलियो जे हवाले सां घर घर वञी करे पोलियो पाण कतरा पीआरनि थियूं, ऐं TT वैक्सीन बि ॾियनि थियूं जेका, ऐं उनखां पोइ जेके कुझु अहिड़ियूं इंजेक्शन्स वग़ैरह आहिनि जेके उनखे रेफर कनि थियूं नियरेस्ट सेंटर ते, जेको करीबी सेंटर आहे टुकड़नि जो उते मोकिलनि थियूं त जीअं इन मां फ़ाइदो वठी सघिजे। बिल्कुलु, जीअं अवाम खे महफ़ूज़ कयो वञे। अच्छा, तव्हां छा था सम्झो जेको प्राइमरी हेल्थ केयर जी जॾहिं वर्ल्ड सॼी दुनिया ॻाल्हि करे थी या असां बि ॻाल्हि करियूं था त जेकॾहिं असां लेडीज़ हेल्थ वर्क खे अञा मज़बूत करियूं, अञा घणियूं हुजनि त प्राइमरी हेल्थ केयर अञा असांजो मज़बूत थी सघे थो? बिल्कुलु, इन में को शक न आहे। लेडी हेल्थ वर्कर हिन वक़्तु हेल्थ डिपार्टमेंट जो रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थी, ऐं लेडी हेल्थ वर्कर इहा आहे जेका आवाम ताईं पंहिंजे घर घर वञी करे उनखे अवेयरनेस ॾिए थी त पंहिंजो हू पंहिंजे बीमारियुनि खां कीअं बचाव करे सघे। हिन वक़्तु असां सिंध जो तक़रीबन 43% इलाइक़ो जेको आहे कवरेज आहे असांजो। 43% ते तव्हांजो लेडी हेल्थ वर्कर कवरेज करे थी। केतिरियूं टोटल हिन वक़्तु सिंध में? हिन वक़्तु असां वटि 21,700 लेडी हेल्थ वर्कर कमु कनि। अच्छा, के अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जिते लेडी हेल्थ वर्कर हिन वक़्तु मौजूदु न आहिनि? बिल्कुलु इलाइक़ा आहिनि अहिड़ा। असांजो थर जो इलाइक़ो आहे सालेपट, उते असां वटि छोकिरियूं कोन्हनि, त सखर में इहो थींदो आहे, सखर मां छोकिरियूं ॿिए इलाइक़े जूं खणी वञी उते वञी वैक्सीनेशन कराई वेंदी आहे। हालांकि इहो ईअं हूंदो आहे त असांखे उनजी पंहिंजी छोकिरी जी कैचमेंट इलाइक़ा कंहिं बि छोकिरी खे ॿाहिरि न मोकिलियो वेंदो, पर मजबूरन मोकिलिणो थो पए। बिल्कुलु मजबूरन हुते मोकिलिणो। अच्छा, छा तव्हां इन जेके इलाइक़ा ख़ाली आहिनि उन्हनि खे अञा वधीक ॿियूं अपॉइंटमेंट करे या ॿियूं लेडी हेल्थ वर्कर रखी इनखे वधाईंदो, वधाइण जो को प्रोग्राम तव्हांजो या हेल्थ डिपार्टमेंट जो को आहे त जेके ख़ाली एरिया आहे उनखे फिल कयो वञे? बिल्कुलु, ख़ाली एरिया असांजो बिल्कुलु आहे। किथे असांजा NGOs कुझु पंहिंजो लेडी हेल्थ वर्कर भर्तियूं कयूं आहिनि, ऐं हींअर सिंध गवर्नमेंट जो प्रोग्राम आहे बाक़ाइदा, जॾहिं उन में असांजी जेका गैप आहे, जेका सुप्रीम कोर्ट असांखे जेका एलोकेशन ॾिनी आहे, त असां ओतिरे ताईं कम अज़ कम गैप फिल कयूं। असांजी एलोकेशन आहे 22,576 लेडी हेल्थ वर्कर। उहे त आहिनि तव्हां वटि? उहे हिन वक़्तु न आहिनि, असां वटि आहिनि 21,700 कम। अञा वधीक तव्हां खणी सघो? असां उहे खणी सघूं था, उहे बिल्कुलु खणी सघूं था। उहो कॾहिं खणंदो, कोई इरादो आहे हेल्थ डिपार्टमेंट? इंशाअल्लाह असां हींअर पाण लिखी ॾिनो आहे, सिंध गवर्नमेंट खे लिखी ॾिनो आहे, उहो अंडर प्रोसेस आहे। इंशाअल्लाह उहो जल्द पूरो थींदो। जल्द पूरो थींदो जिन इलाइक़नि में। अच्छा, जिन इलाइक़नि में अञा लेडी हेल्थ वर्कर न आहे त उते तव्हां कीअं, तव्हां उतां हेल्थ डिपार्टमेंट कहिड़े तरीक़े सां उतां जे माण्हुनि जी ख़िदमत करे थो? छा डॉक्टरनि जे ज़रिए या LHV जेके आहिनि उन्हनि जे ज़रिए या NGOs जे ज़रिए उते कमु कयो वञे? उते NGOs वञनि थियूं, उते NGOs कमु कनि था, जिते जेको असांजी भर्ती थियल न आहे। असल में थियो ईअं हुयो त असांजी तालीम घटि हुजण जे करे भर्तियूं घटि थियूं हुयूं, ऐं पंहिंजो उहे इलाइक़ा कवर न थी सघिया। ऐं जिते जिते हींअर अवेयरनेस बि वधी आहे, तालीम बि वधी आहे, ऐं माशाअल्लाह असांजो प्रोग्राम बि रेगुलराइज़ थी वियो आहे, ऐं पघारूं बि जेको आहे सुठियूं थियूं आहिनि, त हाणे माण्हुनि में बि चाह पैदा थियो आहे त असां पंहिंजी नियाणियुनि खे नियाणियुनि खे पंहिंजनि खे आणियूं जेको आहे इन पासे, त उहे बि जेको आहे इन पंहिंजी अवेयरनेस पंहिंजी क़ौम खे
वञी ॾियनि पंहिंजी आवाम खे जेको आहे फ़ाइदो उनजी ख़िदमत कनि। अच्छा डॉक्टर साहब, छा जेके इलाइक़ा ख़ाली आहिनि अञा जिते लेडी हेल्थ वर्क न आहिनि, छा उते पढ़ियल लिखियल छोकिरियूं न मिलियूं या माण्हुनि जो इंट्रस्ट कोन हो तव्हांजे प्रोग्राम ॾे अचनि? न, उते पढ़ियल लिखियल छोकिरियूं न मिलियूं। जी, ठीकु आहे, इहो वॾो रीज़न हो। बिल्कुलु। त इन करे हुजनि हा त ज़रूरु उहे अचनि हा। छा हाणे तव्हां सम्झो था त उन्हनि इलाइक़नि में बि कुझु छोकिरियूं तव्हांखे मिली वेंदियूं जेके LHW जे वर्कर जे हैसियत सां कमु कनि? बिल्कुलु बिल्कुलु, इनशाला मिली वेंदियूं। उमेद आहे त हींअर जेको असां गैप आहे उहो इनशाला फुलफिल कंदासीं। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त जेके LHW आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो कमु आहे, पर उहे पोलियो में या वैक्सीन में बि तमामु वॾी मदद कनि थियूं। त तव्हां छा छा सम्झो था की असांजो वैक्सीन जो जेको प्रोग्राम आहे, जेको इम्यूनाइज़ेशन EPI प्रोग्राम, उहो काफ़ी वीक आहे ऐं LHW जे करे उहो बहितर थी सघे थो? बिल्कुलु, इन में को शक न आहे। असांजो छा आहे त असांजे विथ कोलोबोरेशन असांजे वर्टिकल प्रोग्राम पाण में गॾिजी कमु कंदा आहिनि। बिल्कुलु गॾिजी कमु कनि था ऐं उन में असांजो बिल्कुलु सहकार आहे EPI सां। असांजी छोकिरियूं उते EPI में कमु कनि पियूं। असांजी छोकिरियूं जेके आहिनि न्यूट्रिशन प्रोग्राम में बि कमु कनि पियूं। ज़बरदस्त। बिल्कुलु। ऐं TB डाट्स में बि छोकिरियूं असांजी कमु कनि पियूं। त पंहिंजो बि उनजो कमु आहे प्राइमरी हेल्थ केयर जो ऐं फैमिली प्लानिंग जो, उहो बि कमु कनि पियूं। त मक़सदु इहो त हेल्थ में आउं चाहियां थो जेकॾहिं हींअर चङे नमूने थोरो हिते कम खे वधायो वञे ऐं थोरो जिथे गैप आहिनि उहो पूरा कया वञनि त मां सम्झां थो त 60 खां 70% बीमारियूं ईअं ई ख़तमु थींदियूं। शुरू में ई उन्हनि जी ॼाण मिलंदी त उनजो इलाजु थी वेंदो। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां फैमिली प्लानिंग जी बि ॻाल्हि कई था, छा लेडी हेल्थ वर्कर पंहिंजे इलाइक़े में उन्हनि लेडियुनि खे फैमिली हेल्थ केयर जे बारे में तालीम ॾींदियूं आहिनि, का ॼाण ॾींदियूं आहिनि या डॉक्टर वटि वठी ईंदियूं आहिनि? न, भई डॉक्टर वटि इहो ईअं थींदो आहे त छोकिरी वञी करे असांजो पंहिंजो सपोर्ट ग्रुप हूंदा आहिनि। सपोर्ट ग्रुप हिन वक़्तु असांजे सपोर्ट ग्रुप में 15 खां 20 ताईं माण्हू जेके आहिनि शामिल हूंदा आहिनि, मर्द हज़रात। अच्छा। ऐं औरतूं बि हूंदियूं आहिनि। जेके ॿ ग्रुप हूंदा आहिनि, लेडीज़ जो अलॻि मर्द जो अलॻि, जंहिंखे उहा घर घर वञी करे उन शइ जी ॼाण ॾींदी आहे ऐं उहे ई औरतूं ऐं उहे ई मर्द जेके वञी करे जेको आहे उहो सपोर्ट कंदा आहिनि त न ही छोकिरी जेका चवे पई इन ते अमल कंदासीं। त इन में इहो थिए थो ॿार में वक़फ़े थियण सां छा थो थिए त पीउ माउ खे ॿार जी सही परवरिश करण जो मौक़ो मिले थो। उहो ॿारु जीअं वॾो थिए थो जेसि ताईं उनजी हू जेको हिकिड़े ॿार ते जेको ख़र्चो थिए थो उहो थोरो थिए थो ऐं उहो पंहिंजे ॿार ते सही तवजो बि ॾियनि था, उनजो इख़राजात बि घटि थियनि था। हिकु त इहो बिल्कुलु। ऐं उन खां पोइ जॾहिं ॿारु उहो वॾो थिए थो उनजी तालीम जा इख़राजात ॿिया थिया उहो उन ते बि तवजो ॾियनि था त ॿारु अॻिते पोइ उन ॿार खे जेका सही नमूने सां माउ जो तवजो मिले थी, पीउ जी तवजो मिले थी ऐं उहो ॿारु पंहिंजे सिहतमंद तरीक़े सां नशो नुमा पाए थो। पर जेकॾहिं घणा ॿार आहिनि त पोइ मुश्किल थिए थी ऐं बीमारियूं वधनि थियूं। लाज़मी तौरु। बिल्कुलु। माना हिकु त इहा त भई उहो ॿिन्ही तरफ़ जेका लेडी हेल्थ वर्कर मर्दनि खे बि सम्झाए थी, औरतुनि खे सम्झाए थी त भई फैमिली प्लानिंग ते अमल कयो, पोइ उन्हनि खे डॉक्टर ॾे वठी वञे थी, अस्पताल वठी वञे थी। डॉक्टर ॾे जॾहिं जेका शइ हुनजे पंहिंजे उते सम्झाइण जहिड़ी आहे उहा त सम्झाए थी त जेका हीअ ॻाल्हि हिते ई जो ठीकु थी वेंदी आहे, पैरासिटामोल या मल्टीविटामिन कुझु मेडिसन वग़ैरह हुन वटि हूंदियूं आहिनि जेके हुनखे ॾेई करे हुनखे ठीकु कंदी आहे। अदरवाइज़ ॾिसंदी आहे त हीअ हॉस्पिटल में मोकिलण सां ठीकु थींदो त हुनखे रेफर करे छॾींदी आहे। असांजे रेफरल पर्चियूं ठहियल आहिनि। अच्छा, उहो हुते वठी वञे अस्पताल डॉक्टर उहा छोकिरी पाण बि वेंदी आहे हुन सां गॾिजी करे ऐं कॾहिं कॾहिं जेके नथी वञी सघे त हुनखे रेफर कंदी आहे त बाबा वेझे सेंटर ते तव्हां वञी करे इलाजु करायो। हुते लेडी डॉक्टर बि मौजूदु आहिनि, मेल डॉक्टर बि मौजूदु आहिनि, जहिड़े क़िस्म जी बीमारी आहे ॿार जी पीडियाट्रिशियन बि मौजूदु आहिनि जेका हुनखे ऐं उनखे वञण में मदद बि कंदी आहे। बिल्कुलु। इहो बि हिकिड़ी सहूलियत आहे न, त हुनखे गाइड करे थी, ॿुधाए थी त भाउ फलाणी जॻह वञो पंहिंजो इलाजु करायो त जीअं तव्हांजी सिहत जेका उहा बहितरु रहे। ॾाढो सुठो मतिलबु हिकिड़ो कमु आहे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां छा था सम्झो त जेके हिन वक़्तु तव्हां वटि बजट केतिरी आहे या तव्हांजी पघारूं कीअं था ॾियो, छा वफ़ाक़ गवर्नमेंट तव्हांखे सपोर्ट करे थी या सिंध गवर्नमेंट पैसा ॾिए थी? छो त इहो त वफ़ाक़ी गवर्नमेंट जो प्रोग्राम हुयो, हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? साईं, असुल में 2010 में फंडिंग कैप कई वई, 2011 में प्रोग्राम डिवॉल्व थियो, हेठि सिंध में अची वियो, डिवोल्यूशन थियो, हर को जेका सूबा पंहिंजो पाण कमु कंदा। ठीकु आहे। उन में फेडरल गवर्नमेंट जो वाइदो इहो हुयो त 2017 ताईं असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं। माना कहिड़े मद में? फंडिंग जे मदद। ठीकु आहे। जंहिंमें हुनजे पंहिंजो पघारूं ऐं ऑपरेशनल कास्ट जेका शामिल हूंदी। ठीकु आहे। पर थियो ईअं त फेडरल गवर्नमेंट उन में असांखे सहकार न करे सघी। हर वक़्तु असांखे आसरो थींदो रहियो त ओतिरो सपोर्ट न मिलियो जे तव्हां सुठो कमु करे। बिल्कुलु। इन करे हा। ठीकु आहे। पोइ असीं जॾहिं पघारनि जो सिस्टम असां पाण ईअं ठाहियो आहे त जॾहिं हुतां असांखे पूरा पैसा न मिलंदा आहिनि त पोइ सिंध गवर्नमेंट खे
असीं थ्रू सेक्रेटरी साहब मिनिस्टर साहब रिक्वेस्ट कंदा आहियो रिक्वेस्ट मोकिलींदा आहियूं चीफ मिनिस्टर साहब ॾे ऐं उनजी महिरबानी आहे जो उहे अॼु ताईं असांखे पंहिंजो फंडिंग कंदा इन अहिड़े सिलसिला प्रोग्राम हले थो डॉक्टर साहब ॾाढो सुठो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे अञा इन ॻाल्हियुनि खे अॻिते वधाईंदासीं त इहो तव्हांजो प्रोग्राम कीअं कमु करे थो इन में ॿियूं जेके अहम पहलू आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदा वक़्तु हुन वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर जयराम दास सां शुरू करियूं लेडी हेल्थ वर्कर सिंध जा PTO आहिनि ऐं असां कोशिशि करे इहा ॼाण ॾियूं त प्राइमरी हेल्थ केयर में लेडी हेल्थ वर्कर जो जेको कमु आहे उनजी कहिड़ी अहमियत आहे डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि पियो कई त प्राइमरी हेल्थ केयर में लेडी हेल्थ वर्कर जो तमामु वॾी अहमियत आहे त जेको लेडी हेल्थ केयर आहे उहो छा आहे उन में कहिड़ा 4, 5, 6 इंडिकेटर जिन खे तव्हां कवर कयो था असांजा तक़रीबन 7 इंडिकेटर आहिनि जिन खे असीं कवर कयूं पिया उनमें एंटीनेटल केयर आहे स्किल बर्थ अटेंडेंस आहे TT वैक्सीन ॾियणु आहे ब्रेस्ट फीडिंग आहे पोस्ट नेटल केयर आहे इम्यूनाइज़ेशन आहे ऐं हींअर असीं वरी वधीक जेके आहिनि कुझु इंडिकेटर अञा बि इंक्लूड कराइणु चाहियूं था जंहिंमें क्लोरोहेक्सिन आहे ऐं मीज़ोप्रोस्टोल टेबलेट आहिनि उहे बि असीं उन में एड कराइणु चाहियूं था ऐं इन सां गॾु छा थींदो ऐं हिकिड़ो ॿियो बि आहे असांजो इंडिकेटर फिस्चुला ख़तरनाक क़िस्म जी शइ आहे ऐं थिए त रेयर थो पर मसइलो आहे डेंजरस शइ उनजो इलाजु थियणु तमामु ज़रूरी बिल्कुलु सख़्तु ज़रूरी आहे जेको असां हुन में इंक्लूड कयूं हा ठीकु आहे मतिलबु हिकिड़ो त इहो त ॿारनि जो जेको नाड़ू कटींदा उन्हनि में जेके इंफेक्शन आहे उनखे बि तव्हां कवर चाहियो लॻाईंदो आहे जंहिंसां अॻे असां पंहिंजे ज़माने में सुरमो ऐं तेल अञा बि इस्तेमालु थिए थो अॼु बि थियनि थियूं पर हींअर माना मार्केट में दवाऊं मौजूदु आहिनि मतिलबु इहा ॼाण जेका तव्हां लेडी हेल्थ वर्कर खे ॾिनी आहे त पंहिंजे इलाइक़े जे औरतुनि खे सम्झायो बिल्कुलु हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लेडी हेल्थ वर्कर किट बैग में इहा शइ मौजूदु आहे क्लोरोहेक्सिन जे नाले सां जेका हू पंहिंजे किट बैग में खणी वञे थी ऐं हुते जेका ॾिसे थी त प्रेग्नेंट लेडी आहे हाणे हिन जी प्रेगनेंसी थियण वारी आहे त हुनखे उहो ॿुधाए बि थी हुनजे बारे में त हीअ जेका आहे हिन जो कहिड़ो कमु आहे हिनखे केॾी महिल लॻाइणो आहे ऐं उहो जेको हफ़्ते जे लाइ हुनखे लॻाइणो हूंदो आहे जेको हुनखे सॼो ठीकु आहे अच्छा अॾे हिकिड़ो जुमिलो अञा रहिजी वियो तव्हां चयो न असां फैमिली प्लानिंग ते कमु कंदा आहियूं त हिकिड़ी लेडी हेल्थ वर्कर हिकिड़ी माउ खे कीअं सम्झाए त तूं पंहिंजे ॿार जो वक़फ़ो कर उन बारे में कीअं ॼाण ॾींदी आहे त तव्हां वक़फ़े जे लाइ छा की दवाऊं ॾींदी आहे या डॉक्टर वठी ईंदी आहे या हुनजी काउंसलिंग कंदी आहे हिकिड़ी माउ खे कीअं सम्झाए हुनखे काउंसलिंग कंदी आहे हुनखे ॿुधाईंदी आहे त कहिड़े नमूने जेको आहे पंहिंजो जेको वक़फ़ो कयो उन बारे में ॼाण ॾींदी आहे हाणे हुन में ॾिसो तव्हांखे सभ खां पहिरियों त जीअं ॿारु पैदा थिए थो त हुनखे फौरी तौर ते हुन ते ॿुधायो वेंदो आहे त हिनखे जीअं ॿारु पैदा थिए पंहिंजो माउ जो खीर ॾियो हुन ते अचूं था माना वक़फ़े जी ॼाण ॾींदी आहे त जीअं ॿारु हीउ वॾो थी वञे पोइ ॿियो ॿारु पैदा कयो उहो ॿारु ॼाण ॾींदी आहे ऐं जेकॾहिं उनखे उहा माई एग्री थींदी आहे त हुनखे इम्प्लांट जे लाइ या वधीक कमोडिटी ॾियण जे लाइ मदद बि कंदी आहे हुनखे नज़द जेको आहे सेंटर ते मोकिलियो वेंदो आहे ऐं हींअर कोशिशि इहा हले पई त जेको अॼुकल्ह इम्प्लांट वग़ैरह आहे उहा लेडी हेल्थ वर्कर जे थ्रू लॻाया वञनि ताकी उहा उनखे ख़बर आहे त हीअ भाई हिनखे हीअ पंहिंजो आहे हींअर लॻाइणु खपे हिनखे के ईअं बि थिए थो त उहे कंहिं को बुनियादु बणाए के उन ते अमल बि नथा कनि तंहिंजे करे उते जेके घर ते ई हुनखे फैसिलिटी मिली थी वञे त उहो अवेल करे सघिजे अच्छा ॾिस तव्हां 1 अगस्त खां जेको सो ब्रेस्ट फीडिंग वीक मल्हायो था ऐं जेको तव्हांजे प्रोग्राम खे ॾिनो वियो अॻे शायदि ॿियनि तरीक़नि सां या ॿियनि प्रोग्राम पहिरीं दफ़ा तव्हां वटि तमामु ह्यूज लेडीज़ हेल्थ वर्कर बि मौजूदु आहिनि त तव्हां इन वीक मल्हाइण जो को ख़ासि मक़सदु आहे तव्हां वटि कीअं छा आम माण्हुनि खे ॿुधाईंदो मदर खे या माउ खे त जेका ब्रेस्ट फीडिंग आहे उनजी कहिड़ी अहमियत आहे ब्रेस्ट फीडिंग जो हीउ हफ़्तो जेको आहे पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे 1 अगस्त खां 7 अगस्त तव्हां बि मल्हाईंदो जंहिंमें असां बि जेको आहे मल्हाईंदा आहियूं ठीकु आहे उन में असीं अवेयरनेस जो प्रोग्राम हूंदो आहे असांजो उन में असांजी लेडी हेल्थ वर्कर घर घर वञी करे माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदियूं आहिनि उन इलाइक़े में पंहिंजे इलाइक़े बिल्कुलु पंहिंजे इलाइक़े ऐं उनखां अलावा असीं पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां TV कमर्शियल्स ते या पंहिंजो अख़बार रेडियो मीडिया ते अख़बार ते उनखे असां अवेयरनेस ॾींदा आहियूं ठीकु आहे उन में इहो हूंदो आहे त इहो ॿुधायो वेंदो आहे त पहिरियों
पहिरियों जीअं ॿारु पैदा थिए थो माउ जो खीरु ॿार खे ॾिनो वञे, फौरन ॾिनो, फर्स्ट कोलेस्ट्रॉल जेको आहे उहो तमामु अहमियत वारो आहे। बिल्कुलु तमामु उहो उन पीआरण सां इहो ईअं सम्झो त उहो बच्चो जेको आहे उहो फुली कवर थो थी वञे, फुली इम्यूनाइज़ थो थी वञे। ज़बरदस्त। उहो उनखे इहो ॿुधायो वेंदो आहे त 6 महीननि ताईं घटि में घटि माउ जो खीरु लाज़मी आहे, हुनखे ॿी का शइ न ॾियणी आहे, इवन पाणी बि न ॾियणो, ऐं हुनखे पूरो खीरु पीआरिणो आहे 6 महीननि ताईं। 6 महीननि खां पोइ 1.5 साल अॻिते 1.5 साल ताईं माउ जो खीरु प्लस ज़रूरी ग़िज़ा जेका आहे उनखे ॾिनी वञे, जीअं सिरलक आहे या मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहो खाइण जे लाइ ॿार खे ॾिनो। इन सां ॿार जी निशो नुमा बि सही थिए थी, हुनजा हॾियूं बि मज़बूत थियनि थियूं। उन सां गॾु यानी इवन ईअं सम्झो त जेकॾहिं हुनखे टुका न लॻाया वञनि त उहो एतिरो इम्यूनाइज़ थी थो वञे त हुनखे काई बि क़िस्म जी बीमारी असरु न कंदी। तव्हां छा था सम्झो त जेके असांजा ॿार एतिरा कमज़ोर हूंदा आहिनि, 6 महीननि जा हुजनि या 8 महीननि जा हुजनि या साल जा हुजनि, छा मदर पंहिंजो खीरु सही नथियूं पीआरीनि? नथियूं पीआरीनि। उनजा सबब छा आहिनि? सबब बसि अॼुकल्ह जेको आहे इहो एडवर्टाइज़मेंट जेका टीवी कमर्शियल्स हलनि था, जेके दॿे ॿाहिरियां खीरु पीआरे उहो कमर्शलाइज़ थी वियो आहे कमु, ऐं माण्हू जेका आहिनि उन ते तवजो कोन थियूं ॾियनि। जेकॾहिं इन ते तवजो ॾियनि त मां असांजा इलाही बीमारी बि ख़तमु थी वञनि, ऐं हीउ जेको असांजा जेको इम्यूनाइज़ेशन जो सिलसिलो आहे इहो बि घटिजी वञे काफ़ी। अच्छा, छा हिकिड़ो त माउ जेकॾहिं 2 साल ताईं खीरु पीआरे त माउ जी सिहत बि बहितर थींदी, ॿार जी सिहत ॿिन्ही खे फ़ाइदो आहे? बिल्कुलु, इन ते इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं इनखे तव्हां ईअं सम्झो त जॾहिं माउ ॿार खे पंहिंजो खीरु पीआरे थी 2 सालनि ताईं त हुन में कैंसर जा चांसिस घटिजी था वञनि। वॾी ॻाल्हि आहे, तमामु हिकु त इहो, ॿियो ऐं उन सां गॾु जेको हुनजी पंहिंजी सिहत बि बहितर रहे थी। इहो बि आहे त वज़न बि घटि थो थिए, वज़न वेट घटि थिए थो, ऐं पंहिंजो हुनखे पोइ फैमिली प्लानिंग जो बि माना हुनखे ज़रूरत महसूसु ॿारनि जो ऑटोमेटिक वक़फ़ो थी थो वञे। अच्छा, त तव्हां हिन वीक में छा माउरनि खे इहो सम्झाईंदो अहिड़ा की पंहिंजे इलाइक़े में लेडी हेल्थ वर्कर पंहिंजे इलाइक़े में को अहिड़ी सेमिनार या नंढड़ा के प्रोग्राम कंदा त 2 सालनि ताईं ज़रूरु खीरु पीआरियो, अहिड़ा बि प्रोग्राम आहिनि? बिल्कुलु प्रोग्राम आहिनि, ऐं असांजो पूरो हफ़्तो असांजी लेडी हेल्थ वर्कर वञी घर घर सेशन कंदियूं, हुनखे पंहिंजे माउ जे खीर जे बारे में उनखे सही सही ॼाण ॾींदियूं आहिनि त माउ जे खीर जी अहमियत छा आहे ऐं उन ॿार खे माउ खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि। बिल्कुलु इहे ॿई शयूं। बिल्कुलु। इन खां अलावा छा तव्हां हिन सॼे वीक में को हैदराबाद, सखर, कराची में को वॾो इवेंट, को वॾो प्रोग्राम ऐं इन हवाले सां को ॼाण अवेयरनेस जे लाइ जीअं चवंदो भई वॉक कयो, शइ कयो, अहिड़े तरह को बि अञा आहे अवेयरनेस या न, या सिर्फ़ु इलाइक़ाई प्रोग्राम? न, हिन में असीं वॉक बि कंदा आहियूं, वॉक जे थ्रू बि अवेयरनेस ॾिनी वेंदी आहे। ऐं उन खां अलावा 2 तारीख़ ते इनशाअल्लाह असीं तक़रीबन वॾो हिकिड़ो इवेंट कंदासीं हिते कराची में, जंहिंमें 200-300 माण्हुनि खे इनवाइट कंदासीं, जिते अवेयरनेस जो प्रोग्राम हलंदो, उते उनखे सभु ॼाण ॾिनी वेंदी। जेको मीडिया जे थ्रू बि जेको आहे अव्हांखे बि गुज़ारिश कंदासीं त मीडिया जे थ्रू बि माण्हुनि खे जेको आहे ॼाण ॾिनी वञे, छो जो मीडिया हिकिड़ो तमामु ईज़ी ज़रियो आहे माण्हुनि ताईं पहुचण जो। सही आहे। ऐं हर घर में टीवी माण्हू ॾिसे थो, रेडियो आहे, टीवी आहे, कमर्शियल आहे, सभु कमर्शियल। अच्छा, इन में छा वीक में तव्हांखे WHO वारा जीअं चओ सॼी दुनिया में कहिड़ा इंडिकेटर्स ॾिना त तव्हां हिन वीक में छा छा कयो? असांखे या यूनिसेफ वारनि हिन वक़्तु असांखे हिन में यूनिसेफ मदद कंदी आहे पंहिंजो लॉजिस्टिक जे हवाले सां, जेको जंहिंमें बैनर वग़ैरह आहिनि उहे पोस्टर आहिनि, छपराए पोस्टर वग़ैरह छपराए ॾींदा आहिनि, त हीअ जेके असां पूरे सिंध में जेका उहो लॻाराईंदा आहियूं, ऐं उनजे ज़रिए वॾी ॼाण मिलंदी आहे, माना ॻोठनि ताईं, वाणनि ताईं, बस्तियुनि ताईं, हर जॻह। अच्छा, ॾाढा सभु LAW तव्हांजो आहिनि माशाल्लाह सॼी सिंध में को इलाइक़े में मौजूदु, पर जेके असां वटि डॉक्टरनि जेके प्राइवेट डॉक्टर्स वेठा आहिनि या पैरामेडिकल स्टाफ्स हुते आहे, उन्हनि खे बि तव्हां हिन प्रोग्राम में शामिलु कयो आहे त तव्हां जेके असां सां गॾु हलो ऐं जेको ब्रेस्ट फीडिंग या थञ पीआरण जेको हफ़्तो आहे उन में असांजी मदद करियो, आम माण्हुनि खे ॼाण ॾियो, अहिड़ो असीं पंहिंजे जॾहिं प्रोग्राम कंदा आहियूं त सॼा असांजा वर्टिकल प्रोग्राम जेके आहिनि उन समूरनि मैनेजर्स खे इनवाइट कंदा आहियूं, ऐं उहे पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजे जेको बि स्टाफ आहे उन्हनि खे हिदायतूं ॾींदा आहिनि त उहे बि उन ते उनखे हेल्प आउट कनि। अच्छा, उहे बि तव्हां सां गॾु हूंदा? बिल्कुलु। अच्छा, जेके प्राइवेट प्रैक्टिशनर उन्हनि खे बि का इहा ॼाण त उहे बि जॾहिं उन्हनि वटि मरीज़ अचनि था त कुझु इन बारे में ॼाण ॾियनि, इन तरफ़ बि का तव्हांजी तवजो आहे या न? इन तरफ़ असीं फ़िलहाल त पंहिंजो ई हलाईंदा आहियूं अवेयरनेस थिए, इहो त उहे पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि, हुननि खे खपे त माण्हू खे सही ॼाण ॾियनि। डॉक्टर त आहिनि, उहे बि डॉक्टर आहिनि, पढ़ियल गढ़ियल माण्हू दॿे खीर जे बारे में ॿुधाइनि त हुनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, माउ जे खीर जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। अच्छा, डॉक्टर साहिबु थोरो मां थर ॾेई वेंदुसि,
डॉक्टर जयराम दास तव्हांजो बि थर जे ॾे काफ़ी तालुक़ु रहियो आहे, वेंदा रहिया, थर जी पोज़ीशन काफ़ी अरसे खां ख़राब बि रही आहे, त हीअ वीक मिलण लाइ थर में तव्हां कीअं प्रोग्राम था उन्हनि माण्हुनि खे कीअं ॼाण ॾिजे त उहो पंहिंजे ॿारनि खे जेको सो माउ पंहिंजो थञ पीआरे त ॿार उते बीमार न थिए, अक्सर थर में इहा प्रॉब्लम घणी आहे, उते जे लाइ तव्हां कीअं प्रोग्राम ठाहियो त उते तव्हांजो LAWs थोरियूं हूंदियूं मुंहिंजे ख़्याल में, त ॿिया जेके तव्हांजा वर्टिकल प्रोग्राम उन्हनि खां तव्हां कीअं मदद वरिती आहे या NGOs खां वरिती आहे, उते कीअं माण्हुनि खे ॼाण ॾींदो? साईं थर जेको इलाइक़ो आहे उहो ॾाढो ॾुखियो इलाइक़ो आहे ऐं तमामु परे परे ॻोठ आहिनि जिते सवाइ 4x4 व्हीकल जे ज़रिए ई वञी सघिजे थो, त हिन वक़्तु मूं उन्हनि खे पेट्रोल वग़ैरह ॾिनो आहे ऐं पंहिंजो माइक्रो प्लान तयारु करे ॾिनो आहे त बाबा हीअ जेको आहे तव्हां उते वञी करे जेको अवेयरनेस ॾियो। ठीकु आहे। ऐं उनखे पंहिंजूं पघारूं बि मिली चुकियूं आहिनि हिन वक़्तु लेडी हेल्थ वर्कर्स खे, ऐं उनखे रिपेयर जा पैसा बि मिली चुका आहिनि, त उन जे ज़रिए उनखे असां इन जे करे ई आहे त कयो अथऊं त जीअं हू घर घर वञी करे इहो इन प्रोग्राम खे इनहांस कनि। ॿिया जेका उन्हनि खां तव्हां मदद वरिती आहे तव्हांजा वर्टिकल प्रोग्राम? असांखे बिल्कुलु ॿिया MNCH प्रोग्राम आहे उहो बि उन प्रोग्राम में हेल्प आउट कंदा आहिनि, ऐं उन सां गॾु जेको आहे पंहिंजो न्यूट्रिशन प्रोग्राम वारा न्यूट्रिशन प्रोग्राम कनि था, ऐं साण गॾु जेको आहे उते जी NGOs जेके लोकल NGOs आहिनि उहे बि मदद कनि, उहे बि बिल्कुलु मदद कनि। ॾाढो सुठो डॉक्टर साहिबु, अलॻि करे तव्हांजो वीक ॾाढो सुठो वञे ऐं टाइम बि ख़तमु थियो आहे। डॉक्टर जयराम दास पैगाम छा हूंदो, मैसेज छा हूंदो पब्लिक लाइ, ऐं तव्हां ॾाढो सुठो रूट में माना प्राइमरी हेल्थ केयर ते कमु था कयो, तव्हांजो मैसेज सुठो जेको सो असांजे आवाम ताईं पहुचणु घुरिजे? तव्हांजी तोसत सां इहो पैगाम ॾींदुसि त पंहिंजी सिंध जे माण्हुनि खे ओन कयो वञे, पंहिंजा माण्हू ओन कनि त हीअ धरती असांजी आहे, हीअ ॿार असांजा आहिनि, हीअ अमड़ियूं असांजियूं आहिनि, इन्हनि खे वधि में वधि जेको आहे हेल्थ जी फैसिलिटीज़ ॾिनियूं आहिनि। लेडी हेल्थ वर्कर में असांजी लेडी हेल्थ वर्कर जॾहिं उन्हनि जे घरनि में वञनि थियूं त उनखे वधि इज़त सां इज़त ॾियनि ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजो सम्झनि ऐं उन्हनि जी जेके ॻाल्हियूं उहे ॿुधाइनि थियूं उन्हनि खे सम्झनि ऐं पंहिंजो उनजी वधि में वधि मदद कनि। अॼु सिस्टम तमामु चेंज थी चुको आहे, जॾहिं बि असांजी किथे किथे अहिड़ा वाक़िया पेश थियनि था जिते छोकिरियुनि सां विढ़ियो वञे थो ऐं किथे किथे मतिलबु बदतमीज़ी बि कनि था, त असीं चवंदासीं त पंहिंजी नियाणियूं सम्झी उन्हनि जी इज़त कई वञे ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधो वञे दिलि जी गहराइनि सां, ताकी असीं सिंध मां बीमारियुनि जी पार पटे सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर जयराम दास, तव्हां हिते असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, डॉक्टर जयराम दास असां सां गॾु जेको असां लेडी हेल्थ वर्क सिंध प्रोग्राम जे बारे में ॼाण ॾेई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेके लेडी हेल्थ वर्क आहिनि उहे बि असांजियूं नियाणियूं आहिनि, असांजे इलाइक़े जूं पंहिंजियूं छोकिरियूं आहिनि, उन्हनि जी बि इज़त कयो, उन्हनि जी बि ॻाल्हि ॿुधो। इहे प्राइमरी हेल्थ केयर जी तमामु सुठो हिकिड़ो पोर्शन आहे, जेकॾहिं असां उन्हनि जी इज़त कई, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी, उन्हनि ते अमल कयो त असांजो माशरो सिहतमंद रहंदो, असांजा ॿारड़ा असांजूं अॿड़ियूं सभु सिहतमंद रहंदियूं। जेकॾहिं असांजो माशरो सिहतमंद आहे त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन प्रोग्राम लाइव जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।